ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। भिरिया सिटी में बासर पारां गॾह गाॾो हलाईंदड़ पोरियत ते तशद्दुद वारी वीडियो वायरल थी वई आहे। सिहत खाते जे मुलाज़िम ॿिनि माण्हुनि सां गॾिजी पोरियत बबलू लाड़क ते तशद्दुद कयो। बासर पोरियत ते तशद्दुद कयो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। भिरिया सिटी में बासर पारां गॾह गाॾो हलाईंदड़ पोरियत ते तशद्दुद वारी वीडियो वायरल थी वई। तफ़सील मालूम कंदासीं भिरिया सिटी मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर राणा अब्दुल सत्तार खां। राणा अब्दुल सत्तार, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, भिरिया सिटी वेझो ॻोठ राहू खाईअ में गॾह ते मिटी ढोए पेट पालींदड़ पोरियत नौजवान बबलू लाड़क जेको ॻोठ भरिसां मिटी ढोई रहियो हुयो त सिहत खाते जे मुलाज़िम बासर ॻोठाणे लियाकत लाड़क पारां मोटरसाइकिल ते पंहिंजे साथी सां गॾिजी नौजवान मथां सख़्तु तशद्दुद कयो, जंहिंजी वीडियो जेका आहे उहा सोशल मीडिया ते वायरल थी। वीडियो में बासर पारां ॿियनि सां गॾिजी जेको आहे पोरियत नौजवान मथां सख़्तु तशद्दुद कयो पियो वञे, जॾहिं त ॿिए पासे राब्तो करण ते पोरियत नौजवान बबलू पुट ख़ैर मोहम्मद लाड़क ॿुधायो त बासरनि रोड ते पथर केराइण जो जवाज़ ॼाण आहे ऐं सरेआम ॾींहं ॾिठे जो जेको आहे मूं ग़रीब मिसकिन पोरियत मथां तशद्दुद कयो आहे, मूं ग़रीब खे मिसकिन खे इंसाफ़ ॾियारियो वञे। जॾहिं त ॿिए पासे वीडियो में तशद्दुद कंदड़ बासर ॻोठाणे लियाकत लाड़क ॿुधायो त पोरियत नौजवान जेको आहे उहो भाणेज आहे ऐं घरू मामले तां जेको असांजो झेड़ो थियो आहे, मां तशद्दुद न आहे कयो। इन जो वधीक इहो बि चवणु हुयो त मूंखां सियासी इंतकाम वठण जी कोशिशि कई पई वञे। जेका वीडियो वायरल कई वई आहे, इहो इलाइक़े जेको बासर माण्हू जेको आहे मूंखां इंतकाम वठण जी कोशिशि करे रहियो आहे। जी ठीकु आहे, अवांजी महिरबानी राणा अब्दुल सत्तार तफ़सील खां आगाह करण जे लाइ।